जेके जिंदगी बख्श कयम हाणे उहो ई गद्दारी पियो करे। वाह जानू वाह, वह शेर खान के मारना तोखे मुझे गाल जे मथा यकीन न इंदो। हमीदा जे मथा इतबार थई न। असां सोचो त शेर खान घर में हूंदो, पर केड़ी खबर त शेर खान लिकी असां जे पोयां वार कंदो। हाँ साईं, इहा त शेर खान जी गलती आ जो हुन तव्हांखे ॿुधायो ई कोन त मां घर में न ॿाहिरां। सरकार, कुछ जानू जी भी जल्दबाजी हुई। वल्ल इन वडन जे विच में टिपो न दे। पर हल सही में चई, तू असां जी बुधी काथे? तू पंहिंजी मन मस्ती पे हलाई, उन जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे। बस हाणे बस, इहो पिटको छॾियो। अॻिते जो सोचो त छा करणो आ। क्लियर हो? अकबर मुख्य तो चए त तू 5 साल के तलाक दे। ये वडेरो आ रईस साहब, ये चमू चापो जो कमदार इज्जत में खूजे तो को ठहंदा कलो इंसाफ कंदो। जानू, हिन उम्र में यार तो के शादी न करण घुरबी हुई। यो त मु कारो मोट कयो, मुके शादी कर न खपे आ। पर उन वक्त तू भी तो मौजूद है के बेजा मोड़ मुझे सिर मथा रखे, पर या मुख्य खबर कानई तो जो शख्स मोड़ मुझे सिर मथा रखे तो ओ और मुझे इज्जत में क्यों दे। हाणे छा सोचो थी? इनकार जो अंजाम त जानी तो न। हाँ हाँ मौत। पर अकबर तू मुखे ये बुधाए जी पुछ त कालत है त तू रह सजी सजी बाह है औने बगल में वेठो है। आई अज जानवर जी दर ॿाहिरां ॿधी पिटो करे छॾियो अथई। वो एड़े शख्स सां गद्दारी जा नमक हरामी कान चबी। जानू, असांजी गद्दारी असां जे मौत जो कारण बणजी वेंदी। पोइ अहिड़ी गद्दारीअ मां कहिड़ो फ़ाइदो? त पोइ छा अकबर है बेगैरत नार जिंदगी गुजारींदा रहूं। जानू जिन गरीब बिल्कुल आहे, पर अञा बेगैरत न बनियो आ। हिकिड़े 8 ज़मीन जे लाइ ऐं उन कमीने खे तलाक ॾियां, सुठो न आहे। तंहिं खां गलो घोटे छॾियासि जे मुंहिंजी इज़त टके मुल विकाणे छॾी आहे यार। छा तूं? हाँ अकबर,
अल्लाह ज़ालिमन केड़ो मुझे हमसे सां ज़ुल्म कयो हूंदो किथे ॻोल्हियासीं वञी मुंहिंजा हमसा अल्लाह पुॼंदुनि ज़ालिमन खे ख़ुदा पुॼंदो अल्लाह मुंहिंजा प्यारा हमसा तोखे किथे ॻोल्हियां भाॼाई भाॼाई कुछ होश कर अञा अदा मोह नाहे मोह नाहे त अदा वारा केड़ो उनखे जिंदा छॾण वारा आहिनि हाय मुझो हमसो मां हमसे का सिवा कीअं जिंदा रही सघंदसि अदी ओ अदी पाण खे संभाल पाण खे अल्लाह कंदो अदो हमसो खैर खैरियत सां मोटी ईंदो अदी वो केर वञे उन्हनि ज़ालिमन का मुझे हमसे के छॾाए अचे अदा वारनि जे ज़ुल्मनि जी बि ख़बर अथव न तॾहिं बि उन्हनि में उमेद लॻाई वेठी आहियां छोरी सफ़ा का ॾाइण आई दिलासो ॾियण जे बजाए मूंखे ख़ौफ़ थी ॾी भाॼाई राणी सफ़ा सही थी चए जे कॾहिं अदा खे कुछ बि थियो न त उन जी ज़िम्मेदार तूं आहीं तूं तो लालच में अची मुखां ऐं अदा खां इहे कम कराया आहिनि कुछ कोन थींदो मुंहिंजे हमसे खे मां वञा थी उनखे छॾाइण लाइ ओ माई ॻाल्हि ॿुध वेंदी त पहिरियां गोली तोखे हणंदई या अल्लाह को आहे मुझे हमसे के वञी छॾाए बाबा तुझे ने सोचण सां तुझियूं परेशानियूं खत्म कोन थींदियूं जॾहिं वली दादा वारा तोखे हितां पकड़े विया वरी तोखे छॾे ॾिनो तोखे हाणे मारींदा कोन छा मक़सद आहे तुंहिंजो तूं छा थो चवण चाहीं मक़सद साफ़ आहे हितां हली वली दादा वारनि खां माफ़ी था घुरूं ॿियो छा वली दादा चयो त ॻोठ जो रुख न कजो जे हाणे ॻोठ में दाख़िल थींदासीं न त गोली हणंदे देरी कोन कंदा पोइ तूं छा थो सम्झी बाबा त सॼी ज़िंदगी असां धोबी जे कुते वांगुरु गुज़ारींदासीं न घर जा न घाट जा अड़े बाबा फ़क़ीरनि जो कहिड़ो घर जिथे राति उते घर बाबा इन मसइले जो को त हल कढणो पवंदो न मां हाणे आज़ाब वारी ज़िंदगी कोन गुज़ारींदुसि अरे छोरा कुछ सोच इहा जज़्बात तोखे किथे माराए न विझे तो छा समझो तू असांखे ज़लील कंदे ऐं असां तोखे छॾे ॾींदासीं तो हिकु ग़लती कई मूं माफ़ कई ऐं तूं वरी ॿीहर ग़लती कई ऐं असां सभिनी खे ज़हर ॾेई मारण थे मां भी इहो ई तो चाहियां त तव्हां कुछ वक्त मूंखे हथ न अचो ऐं तव्हां जे मथां मां केस हणंदो रहां जीअं सॼी ज़िंदगी अव्हां जी जेल में ई गुज़रे भाॼाई ही रोअण जो वक्त ना है कंहिंजी अॻियां पई रोई तुंहिंजी हिते केर ॿुधंदो
मुझे बस में आहे रोण बियो मां छा थी करे सघां। तूं घणो कुछ करे सघीं थी भाॼाई। त पोइ ॿुधाए त मां छा कयां। भाॼाई मूंखे पूरी पक आहे जेकॾहिं पाण मौलादाद वटि हलंदासीं त हू सिर्फ़ अदा खे न पर पाण सभिनीनि खे माफ़ करे छॾींदो। पर ही त चवनि था त मौलादाद ॾिसण सां असांखे गोलियूं हणी छॾींदो। ही त नथा चाहिनि भाॼाई त असां हुननि तरफ़ वञूं। ही पंहिंजी दुश्मनी निभाइण लाइ असांखे इस्तेमालु पिया कनि, पर असां हिननि जी दुश्मनी जे विच में छो मरूं। ॻाल्हि त लख जी कई अथई, पर तुंहिंजो निकाह त रब्बू सां थियल आहे। रब्बू खां तलाक वठी सघां थी। हूअं बि रब्बू भले साईं जे मथां हथ रखी कसम खयो आहे त मूं मथां ज़ोर न कंदो। कुझु सोच भाॼाई, कुझु सोच। अदा खे बचाइण जो बसि इहो ई आख़िरी रस्तो आहे। तोखे ई मूंखे वापसि मौलादाद वटि हलणो पवंदो। पोइ हींअर माफ़ करे ॾे, सुबुह जो मूंखे ॾिसी निकिरी हलंदासीं। सुबुह जो रब्बू वारा किथे छॾींदा, राति जो निकिरणो पवंदो। चरी न थी, राति जो परे कहीं ॾिसी वरी दादा वारा गोलियूं हणी मारे छॾींदा पाण खे। ऐं ॾींहं में रब्बू ऐं रुस्तम पुलिस जे ख़ौफ़ खां घर में वेहनि ई कोन था। असांखे ॾींहं में निकिरणु आसानी थींदी। तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो। शेरखान तोखे पूरी पक आहे त ॿीहर असां मथां हमिलो कोन थींदो? नामुमकिन बि न आहे, छो त बहावल ख़ान पूरो ज़ोर लॻाईंदो। पर मूंखे इहा ॻाल्हि अञा ताईं सम्झ में नथी अचे त जानूअ असां सां गद्दारी कई छो, जॾहिं त जानूअ जी ज़ाल वॾेरे बहावल ख़ान जे कब्ज़े में आहे ऐं वॾेरो बहावल ख़ान जानूअ खे माराइण थो चाहे। त पोइ जानूअ वॾेरे जे माण्हुनि सां गॾिजी असांजे मथां हला छो कई? शेरखान इहा जानूअ जी चाल हुई असां ताईं पहुचण जी। भला ईअं थी सघे थो त बहावल ख़ान पंहिंजे ई कमदार जी इज़त में अखियूं विझे। खणी जो जानूअ सां गद्दारी करे वियो आहे, पर जानूअ सां को न को मसलो ज़रूर आहे। जॾहिं तो जानूअ जी मदद करण पे चाही त पोइ तव्हां छो वियो? जंहिं उमिरि में जानू आहे न, इन उमिरि में यार माण्हूअ जो दिमाग़ घटि कमु कंदो आहे। इहो ई सबबु आहे जो जानू हर हिक खे पंहिंजो दुश्मन थो सम्झे ऐं मां हर ॻाल्हि दरगुज़र करे जानू जी मदद करण लाइ तैयार थी वियुसि। ऐं जानू मूंखे ई धोखो ॾेई वियो। मूंखे इन धोखे जी सज़ा मुराद सिर्फ़ मौत आहे, मौत। हाणे मां बि ॾिसां थो त इहो जानू जिन केसी ताईं मुंहिंजी गोलीअ खां बची सघे थो।